असां वरी बि आला इदारनि खे इहो गुज़ारिश था कयूं त हिते नाइल ऑफिसर हटाए अयल ऑफिसरनि खे रखियो वञे। पुलिस इंतजामिया ते या दहशतगर्दी या गुंडागर्दी या दादागिरी इंतजामिया ते पुलिस इंतजामिया ते शहरनि सां नाजाइज़ी, उस्तादनि सां नाजाइज़ी, गरीब आवाम सां नाजाइज़ी। इंशाल्लाह जेके जायज़ मसला असां वेही पाण में हल कयूं था। चवंदा शहदादकोट में बदअमनी ॾींहों ॾींहुं वधंदी थी वञे और पुलिस उनजो को भी तदारुक करण जे लाइ तैयार न आहे। असांजे तक़रीबन इन फरवरी महीने जे दौरान शहर में इलाही अहिड़ा वाक़िया थिया आहिनि, घरनि में घिरी भी माण्हू फुर करे विया आहिनि, रोड रस्तनि ते वेंदे कोई भी शहदादकोट जो शहरी महफ़ूज़ न आहे। असां 3 ॾींहं अॻु में प्रेस कॉन्फ्रेंस वसीले ज़िला इंतज़ामिया पुलिस इंतज़ामिया खे अल्टीमेटम ॾिनोसीं त बाबा असांजे शहर जो अमन बहाल करायो वञे, पर उनजो उन्हनि खे आला इदारनि या पुलिस इंतज़ामिया कंहिं बि क़िस्म जो नोटिस न वरितो। इन खां पोइ असां अॼु मजबूर थी इहो धरणो हयो आहे गंबो बिरादरी ऐं जोड़ीजा बिरादरी जे प्लेटफार्म खां पेट अलिफ शहरी इत्तेहाद बि सियासी समाजी तंज़ीमुनि जे तावन सां और इंशाल्लाह असांजो इहो धरणो मुतालबनि जे हल ताईं जारी रहंदो जेसि ताईं शहदादकोट में अमन अमान बहाल नथो थिए, लोकल पुलिस खे हितां हटायो नथो वञे ऐं असांजा मुतालबा हल नथा थियनि त इहो धरणो जारी रहंदो। मां सम्झां थो त शहदादकोट जे अंदरि जेका पुलिस जी रिट आहे उहा ॾाढी कमज़ोर थी वई आहे ऐं शहरी गैर महफ़ूज़ थी विया आहिनि ऐं उन सां गॾोगॾु हिते आम जेको आहे हथियारबंद ॾोहारी सरेआम घुमी रहिया आहिनि ऐं शहदादकोट जे सॼे माहौल खे बिगाड़े रहिया आहिनि ऐं फुरलुट करे रहिया आहिनि, पर पुलिस नज़र नथी अचे। हिते जुआ मंशियात ऐं सिमगलिंग वारनि जेको आहे में पुलिस लॻल आहे ऐं हिते जेको आहे पुलिस जी नफ़री घटि आहे। अधु पुलिस त सिर्फ़ु अहिड़नि माण्हुनि खे हवाले कयो वियो आहे जेका MPA MNA या ॿियनि जे माण्हुनि खे जेका ॾिना विया आहिनि। शहदादकोट में पुलिस नज़र नथी अचे। अहिड़े सूरत हाल में असां शहरी जेके हीउ एहतजाज कयो आहे शहरी इत्तेहाद हिन सभिनी दोस्तनि जी जेको आहे हिमायत करे थो ऐं उन सां गॾोगॾु इहो मुतालबो करे थो त पुलिस जे अंदरि जेको आहे क्रिमिनल ऐं ॾोहारी माण्हू जेके हिमायती आहिनि उन्हनि खे हटाए करे शहर जे अंदरि अमन कयो वञे। जेके बि माण्हुनि खां फुरलुट थी आहे उन्हनि जी जेको आहे अज़ालो कयो वञे, न कयो वियो हीउ एहतजाज भरपूर नमूने सां एहतजाज कयो वेंदो। वठी जेको आहे शहदादकोट जो अमन अमान ख़राबु आहे ऐं हिन में जेका इन्वॉल्वमेंट आहे उहा पुलिस जी आहे, इंतज़ामिया जी आहे। इंतज़ामिया नथी चाहे त शहदादकोट में अमन अमान हुजे। जेकॾहिं अमन अमान थींदो त ज़ाहिर आहे हुननि जी जेका कमाई जो ज़रियो आहे उहो बंदि थी वेंदो ऐं असीं इहो चवंदासीं त हिन शहदादकोट में हीअ असांजो सुहिणो शहदादकोट आहे, हिन में न औरत जी इज़त महफ़ूज़ आहे, न कारोबारी महफ़ूज़ आहे, न शहरी महफ़ूज़ आहे। जेकॾहिं घरनि में अंदरि घिरी औरतुनि ते तशदुद कयो थो वञे, चादर 4 दीवारी जो तक़दुस पाएमाल कयो थो वञे, इहो केरु थो करे? इहो पुलिस थी करे। तो असां तमामु घणो जेको आहे सो तकलीफ़ में आहियूं। फहाशी अड्डा जेके आहिनि मज़बूत आहिनि, जुआ जा अड्डा जेके आहिनि उहे मज़बूत आहिनि, बाक़ी जेको शहरी आहे ग़रीब आहे पुरअमन चाहिण थो चाहे उहो गैर महफ़ूज़ आहे। हीअं त असांजे शहर शहदादकोट जो जेको एहतजाज आहे अमन अमान जे लाइ असांजा पूरा शहर जा जेका सो सियासी समाजी सोशल वर्कर जेके बि आहिनि सभु हिते आया आहिनि ऐं पहिरीं ॻाल्हि इहा आहे त असांखे कोई बि शौक़ु न आहे रोडनि ते अचण जे लाइ। हिन टाइम असांखे ॾाढी तकलीफ़ थिए थी, जेके मरीज़ आहिनि हिन टाइम बीहजी विया आहिनि ऐं ॾाढा जेको आहे सो परेशान आहिनि। त असां जेको आहे SSP खे इहा रिक्वेस्ट कंदासीं त असांखे पूरी जेको आहे सो कंप्लीट हिते जेके नौकिरी करण वारा असांखे पुलिस वारा खपनि ऐं ॿियो त जेको आहे सो जेके बि हिते असांजे जंहिंखे जॉब मिलियल आहे उहे सभु असांखे खपनि ऐं असांखे जेको आहे सो अमन अमान खपे। हिन टाइम असांजो शहर जो नंढे बचे खां वठी वॾे ताईं कोई बि जेको आहे सो न हिन टाइम तहफ़ुज़ कंहिंखे बि न आहे मिलियल। तव्हां ॾिसो गिटियुनि में चोरी थियनि थियूं, रस्तनि में चोरी थियनि थियूं, घरनि में घिरी चोरी थियनि थियूं। एतिरो असां तंग थी विया आहियूं, हिननि खां असांखे काई बि जेको आहे सो सहूलियत कोन्हे। जेकॾहिं असां पुलिस वारनि खे चवंदा त उते कोई बि जेको आहे सो ड्यूटी जे लाइ अवेलेबल वेठो न आहे, सभु घर वेठे पघार खणंदा, पूरो कंप्लीट असांखे स्टाफ खपे जीअं असां हिते अमन अमान। अफ़सोस आहे जी सिंध ते शहदादकोट में कंबल शहदादकोट में रोज़ एहतजाज लॻा पिया आहिनि, रोज़ अमन अमान लाइ धारणा लॻा पिया आहिनि, पर IG सिंध DIG लारकाणो निंड सुतल आहिनि, उनखे कंहिं शइ जी परवाह ई न आहे। त अहिड़ा ऑफिसर रखंदा जंहिं ऑफिसरनि खे ऑफिसर अमन अमान कराए नथा सघनि। हिननि ऑफिसरनि खे कढो बाबा, ख़ुदा लाइ ॿिया सुठा ऑफिसर रखो जेके शहर में अमन अमान कराइनि ऐं माण्हुनि खे तहफ़ुज़ ॾियनि। हिते रोज़ कंहिंजी मोटरसाइकिल खसिजी वञे, कंहिंजी गाॾी खसिजे, कंहिंजे घरनि में धाड़ा लॻा पिया आहिनि, कंहिं लेडीज़ सां मसइला लॻा पिया आहिनि। मां अपील थो कयां वज़ीर आज़म पाकिस्तान खे,
फील्ड मार्शल जनरल आसिम मुनीर खे बाबा कंबल शहदाद कोट में सिंध में अहिड़ा ऑफिसर रखिया वञनि मेरिट रखिया वञनि जेके सिंध जे माण्हुनि खे तहफ़ुज़ ॾियनि अमन अमान कराइनि सिंध में। असांजे एहतिजाजी धरणे जो मक़सदु इहो ई आहे त जेको असांजे शहदाद कोट जी बंबो मोज़िज़ बिरादरी खां जेके ॾोह थिया आहिनि ऐं पेटियल जो असांजो दोस्त नजब धुणे जो उन खां फुर थी आहे ऐं ॿियो शहर में बदमनी जेका थी आहे इहे मामला जेको आहे सो फौरी तौरु हल कया वञनि ऐं शहदाद कोट में ॾींहों ॾींहुं बदमनी वधी वई आहे पर पुलिस जेको आहे सो नाले मात्र आहे पुलिस जेको आहे सो को बि ॾोहारी गिरफ़्तार करण लाइ तयारु न आहे का बि रिकवरी कराइण लाइ तयारु न आहे उनजे करे अॼु जेको आहे सो असां हिते शहदाद कोट जा सभु बादशाहूर माण्हू कंबो बिरादरी जा दोस्त पेटियल वारा क़ौम परस्त शहरी इतिहाद वारा सभु हिते धरणे में मौजूदु आहियूं ऐं ॿियो इहो तव्हांखे ॿुधाईंदो शहदाद कोट में रोज़ जेको नियाणियुनि ते जेको तशदुद अहिड़नि जेके तशदुद कंदड़ लोफरनि खे बि गिरफ़्तार कयो वञे पुलिस सिर्फ़ु जेको नाले मात्र रही आहे असांजो एहतिजाज ओतिरा जारी सारी रहंदो जेसिताणी कंबो बिरादरी जा जेके मामला उन्हनि जी रिकवरी नथी ॾिनी वञे पेटियल जे दोस्त जी रिकवरी नथी वञे असांजो एहतिजाज जारी सारी रहंदो जेको आहे त रोज़ धाड़ो रोज़ फुरे रोज़ जेकी आहे बदमनी असां इंतिज़ामिया खां इहो ई था मुतालबो सिर्फ़ु कंदासीं त महिरबानी करे जेको आहे शहर जो जेको आहे माहौल खे साज़गार बणाइनि रोज़ जूं फुरियूं चोरियूं जेके आहिनि इहे जेके आहिनि बंदि कराइनि माण्हुनि में जेकी बेचैनी आहे उहा ख़तमु कई वञे असां उस्तादनि सां बि जेको आहे ज़ुल्म आहे रोज़ जेको आहे त कान का फुरे मोटरसाइकिल फुरे का मोबाइल फुरे महिरबानी करे जेको इन्हनि खे रोकथाम कयो जीअं शहर जो माहौल बहितर थिए कोशिशि डिजिटल वारनि जी महिरबानी जेके हिन धरणे में आया आहिनि ॻाल्हि इहा आहे त इंतिज़ामिया जी बेहसी आहे नाहली आहे ऐं एसपी खे पंहिंजा पावर ख़बर न आहिनि एसएचओ खे पंहिंजो पावर ख़बर न आहे 5-7 लख आबादी जो शहर आहे चंद हिकिड़ा माण्हू लोफर चंद हिकिड़ा माण्हू चोरी करण वारा मोबाइल खसण वारा स्कूटर खसण वारा उन्हनि ते कंट्रोल नथा करे सघनि हिननि जे बस खां ॻाल्हि टपियल आहे DIG ऐं IG खां या वज़ीर दाख़िला खां असां मुतालबो कयूं था आख़िर शहदाद कोट जो ॾोह कहिड़ो आहे सिंध जा या असांजे ज़िले जा ॿिया बि तालुका आहिनि उते हेॾो वॾो क्राइम कोन्हे उते ॾोह कोन्हे हिते असां खां हेॾो वॾो अज़ाब छो आहे हिन में असां इहो ई चवंदासीं त असांजा मक़ामी वॾेरा मक़ामी MP MNA जा माण्हू मुलविस आहिनि ॾोह कराइण में जेतिरे ताईं उन्हनि खे कंट्रोल न कयो वेंदो एतिरे ताईं शहदाद कोट में अमन अमान न थींदो असांजो मुतालबो आहे वज़ीर दाख़िला खां त असांजे इलाइक़े में सिंध ऐं बलोचिस्तान जे बॉर्डर जी पट्टी जो वॾो शहर आहे असांखे बहादुर ऐं सुठो SSP ॾिनो वञे हे SSP नाल आहे तॾहिं करे असां वटि क्राइम वधे थो पियो असांजो मुतालबो आहे वज़ारत दाख़िला खां त हिन असांजे SP खे हटायो वञे रखियो वियो आहे इहा शहदाद कोट जी नाहिल पुलिस निज़ाम जे ख़िलाफ़ु आहे शहदाद जेको जो आहे अमन जो गहिवारो हूंदो हिते जेको फुरूं धाड़ा चोरियूं रोज़ जो मामूल बणिजी वियो आहे असां सम्झूं था त पुलिस जी उन सां बिल्कुलु मुलविस आहे छो त हुनखे ख़बर आहे त जुआ किथे हले थी उतां असांखे मंथली वठणी आहे चकला किथे हलनि था उतां असांखे मंथली वठणी आहे ॿिया जेके बि मंशिया जा धंधा आहिनि उन पैसा वठणा आहिनि बाक़ी हुनखे इहा ख़बर आहे त मोटरसाइकिल केरु थो फुरे मोबाइल केरु थो फुरे असां आला अख़्तरनि खे अपील कंदासीं त ख़बर आहे जेके बि हिते लोकल पुलिस वारा आहिनि हिन खे बदिली करे ॿिया हिते पुलिस वारा मुक़ररु कया आहिनि जीअं शहर खे तहफ़ुज़ मिली सघे शहदाद कोट जो अमन तबाह थी चुको आहे तव्हांजे आॾो आहे त हींअर न ॾींहुं हुजे या राति हुजे वापारी हुजनि गैर वापारी हुजनि मज़दूर हुजनि ग़रीब हुजनि हर हिकिड़ो माण्हू सिर्फ़ु इहा तव्हां करे थो त अमुन हालांकि अमुन असांजो बुनियादी हक़ आहे नाल इंतिज़ामिया ऐं पंहिंजो इन शहरनि खे अमुन ॾियण जे अंदरि हाणे त इहो आहे त असांजूं नियाणियूं पंहिंजे घरनि मां ॿाहिरि निकिरनि थियूं पियूं असांजूं नियाणियूं गैर महफ़ूज़ आहिनि असांजो नौजवान गैर महफ़ूज़ आहिनि कॾहिं असांजे नौजवाननि जे टंगनि में गोली लॻाई थी वञे मां सम्झां थो इंतिज़ामिया ऐं ख़ासि करे मां पीपुल्स पार्टी खे चवंदुमि त अवां इन सिंध जे अंदरि हुकूमत जी दावा त कयो था पर तव्हां ॿुधायो त तव्हां अवाम खे जेको उनजो बुनियादी हक़ अमुन आहे उनखे हक़ ॾियण खां महरूम थी चुका आहियो या त तव्हां पंहिंजनि उहिदनि तां इस्तीफ़ाऊं ॾेई करे पंहिंजे घर हलिया वञो या हिन तालके शहदाद कोट जे माण्हुनि खे ऐं वापारियुनि खे कारोबारियुनि खे अमुन ॾियो ताकी उन्हनि जो अमुन बहाल थी सघे हाणे मां शहरनि खे इहा ई गुज़ारिश कंदुमि त तव्हां सॼे शहर खे गॾु थियणो पवंदो न त इहा अमुन वारी जेका फिज़ा अञा वधीक ख़राबु थींदी हाणे ॾिसो सुबुह खां वठी करे हज़ारनि जी तादाद में कोटू मोटू चौक ते वेठा आहियूं ज़िले जो ऑफिसर SSP आहे SHO आहे DSP आहे पुलिस इंतिज़ामिया आहे कोई माण्हू ज़ाहिर न आहे
माना ईअं खणी करे सम्झो त असां हिकिड़े झंग जे अंदरि रहूं था। हीउ सिंध जो उहो शहर आहे जितां वज़ीर आज़म मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिब ऐं ज़ुल्फ़कार अली भुट्टो साहिब वज़ीर आज़म थी करे आला ऐवाननि में पैदा। अॼु उन शहर सां इहो हशर आहे। तव्हांजे चैनल जे तवसुल सां इहो ई चवंदासीं त महिरबानी करे हिन शहर खे अमुन ॾियो। जिन जिन दोस्तनि सां जेको जेको मसइलो थियो आहे उन्हनि जी रिकवरी उन्हनि जे ॾोहारियुनि खे ॿधो वञे ऐं मंशिया ते कंट्रोल कयो वञे ऐं जुआ जे अॾनि ते कंट्रोल। पुलिस जी निगरानी में मंशियात ऐं जुआ जा अॾा हलनि था जितां पुलिस पाण मंथली वठे थी पई। माना ईअं खणी करे सम्झो त हीउ हिन जो कारोबार बणिजी चुको आहे। पोइ जेकॾहिं इहा मंशियात ऐं जुआ जा अॾा पुलिस जी निगरानी में हलंदा त पोइ अमुन जी असां दावा न करे सघंदासीं। मां इहा ई गुज़ारिश कंदुमि त शहर वारनि खे अमुन ॾियो, उन्हनि मां बेचैनी ख़तमु कयो। शहदादकोट में जेका अमन अमान जी सूरत हाल आहे उहा इंतिहाई तशवीशनाक जी हद ताईं ख़राब थी चुकी आहे। अॼु शहदादकोट जो हर तबिको रोड ते आयो आहे मजबूर थी। न शहरी घरनि में महफ़ूज़ आहे, न दुकाननि ते महफ़ूज़ आहे, न उस्तादनि खे तहफ़ुज़ आहे, न शागिर्द महफ़ूज़ आहे। मतिलबु त हर तबिके जो माण्हू इफेक्टेड आहे। अहिड़ी सूरत हाल में इंतिज़ामिया ते जेकी जवाबदारी थी थिए उहा इंतिज़ामिया पंहिंजी जवाबदारी मुकमिल करण में मुकमिल तौर ते नाकाम थी चुकी आहे। कंहिं बि क़िस्म जो तदारक न आहे। ॾोहारी सरेआम माण्हुनि जे घरनि में गिरी पुर था कनि। माण्हुनि खां घरनि जे दरनि ते पुर थी थिए। कोई बि शहरी ईअं घरां निकिरे थो त ईअं महसूसु करे थो त मां घर वेंदुमि त मूंखां का शइ जी पुर थींदी। एॾो अदम तहफ़ुज़ जो शिकार आहे शहरी। अहिड़ी सूरत हाल में इंतिज़ामिया न तदारुक कयो आहे, न के ॾोहारी गिरफ़्तार करे सघी आहे ऐं न ई को अहिड़ो रिकवरी करे सघी आहे। हिन वक़्त ताईं मजबूर थी हिन बाबरकत महीने में, रमज़ान शरीफ़ महीने में हे सभई शहरी शागिर्द उस्ताद रोडुनि ते वेठा आहिनि। अॼु असां तयो करे आया आहियूं त असां इफ़्तारी बि हिते कंदासीं, सैरी बि त कंदासीं, पर इंतिज़ामिया खे कंहिं बि क़िस्म जी नदामत नथी थिए त हीअ जेका सूरत हाल जी ख़राबी जे लाइ शहरी सरापा एहतजाज आहिनि उनखे कंहिं बि क़िस्म जी नदामत न आहे। आला सतह ते असांजो मुतालबो आहे त आला सतह ते नोटिस वठी हीअ जेका शहदादकोट में अमुन अमान जी बिगड़जंद सूरत हाल आहे उनखे क़ाबू कयो वञे। जेके ॾोह थिया आहिनि उहे बिना देर रिकवर कराया वञनि ऐं माण्हुनि खे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। बुनियादी हक़ आहे माण्हुनि जो अमुन अमान। कोई भी शहरी महफूज़ न आहे, न उस्ताद, न वापारी, न मज़दूर, न शागिर्द, न आम उस्ताद। बाक़ी वॾे तबिके खे कहिड़ी ज़रूरत आहे अमुन अमान जी? हो पाण जेको आहे सो सरेआम बंकर बंद गाॾियुनि में वेठा आहिनि, वीगो गाॾियुनि ते घुमनि था। उन्हनि जे लाइ को मसइलो न आहे। मसइलो आहे ग़रीब तबिके सां। हिन वक़्तु इफेक्टेड ग़रीब तबिको आहे। अमुन अमान न मिलियो त शायदि हीअ तहरीक जेका आहे इंशाअल्लाह मथां अॻिते वधे तवील थी। हीअ असांजो जेको मुख़्तलिफ़ तंज़ीमूं सियासी समाजी बिरादरियूं जेको रमज़ान जे भलारे महीने में हिते वेठा आहियूं, इहो असांजो मुतालबो आहे त शहरनि खे तहफ़ुज़ खपे, अमुन खपे। छो त फुरूं धाड़ा घरनि में गिणण त इहो त रोज़मरला जो कमु आहे। हाणे नियाणियुनि सां बि बदतमीज़ी थी हिते शहर जे अंदरि। असां हितां जे चूंडियल नुमाइंदनि खे इहो गुज़ारिश था कयूं MPA MLA साहिब खां त बाबा तव्हांजो शहर आहे, इहे ई माण्हू जिन सां ज़्यादतियूं थियनि थियूं, इहे वोट बि तव्हांखे ॾियनि था। इन्हनि शयुनि ते एक्शन खणो जीअं शहर शहदादकोट में माना शहरनि खे अमुन मिले। न त असांजो जेको हीउ धरणो लॻल आहे असां हिन जो दाइरो वधाईंदासीं। एहतजाज शहदादकोट में बदमनी जे लाइ रोज़ जेको त मोटरसाइकिल मोबाइल घरनि में चोरियूं, दुकाननि में ताला टोड़े जेको त सामान खणी था वञनि। हाणे त नओं हिकिड़ो ॿ टे वाक़िया थी विया आहिनि। औरतुनि जेको नियाणियूं असांजूं स्कूल वञनि थियूं उन्हनि खे बि तंग कयो थो वञे, उन्हनि खे हिरासा कयो थो वञे, उन्हनि खे ज़ोरी अगवा कयो थो वञे त दोस्ती रखो। अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त हितां जी सॼे शहदादकोट जी इंतिज़ामिया, हितां जा चूंडियल नुमाइंदा MPA MLA उन्हनि जी मेन ज़िम्मेवारी आहे। शहदादकोट में असांखे अमुन खपे। असां जेसिताईं अमुन न थींदो त असांजो को बि रोज़गार न थींदो, को धंधो न थींदो, को शहरी महफ़ूज़ न हूंदो, का नियाणी असांजी महफ़ूज़ न हूंदी। उनजो बदमनी जे लाइ असांजो जेकी एहतजाजी तहरीक आहे शहरनि जी, उन तहरीक खे अञा वसी कयो वेंदो जेसिताईं सुठा ऑफिसर हिते मुक़ररु न कया वेंदा। एहतजाज माना पुलिस इंतज़ाम जे ख़िलाफ़ आहियूं ऐं असां आला ऑफिसरनि खां इन्हनि खां मुतालबो था कयूं वज़ीर आला सिंध ऐं बिलावल साहिब खां असांखे सुठा ऑफिसर ॾिना वञनि ताकी शहदादकोट जो फिज़ा बहाल थिए। गुलज़ार अहमद जांडियो, कोशिश डिजिटल, शहदादकोट।